सगियूं रिपोर्टर सदर अली हतार, सगियूं HBL कनेक्ट एजेंट इरशाद अली चन्ना नेशनल प्रेस क्लब सगियूं पहुची पाण मथां थियल तशद्दुद ऐं फुर ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त राति देर सां ॻोठ साले चन्नो खां पंहिंजे ॻोठ ॿाहिरि कलोड़ो वञी रहियो हुअसि त हथियारबंद फुर करण जी कोशिश कई। मज़ामत करण ते सख़्त ज़ख़्मी करे मोटरसाइकिल रोक रक़म 80,000 हिकु अदद टच वीवो मोबाइल फुर करे विया। अहिड़ी रिपोर्ट हदजी थाणे महमूद चन्ना ते जवाबदार जुड़ियल चन्ना, नज़ीर चन्ना, राशिद चन्ना, मुनव्वर मतो, मसूद चन्ना, इमरान चन्ना, नादिर चन्नो ऐं ॿियनि अणॼातल माण्हुनि ते दाख़िल कराई आहे, पर पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि क़ानूनी कार्रवाई न पई करे। हुन IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त मूं खां फुर ऐं तशद्दुद कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ फौरी तौर क़ानूनी कार्रवाई करे मूं खां फुर थियल सामान वापसि करायो ॾिनो वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सगियूं।